لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام सादात इज़्ज़ाम इन मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अज यकीनन खैरपुरनाथन शाह जी मानन के सुनो सैयद ताज मोहम्मद शाह जरूर याद ईंदो हूंदो सदन नूर वालो चेहरो इश्क मुस्तफा वालो चेहरो इल्म ऐं अमल वालो चेहरो जंहिं सॼी ज़िंदगी अल्लाह जे दीन जी ख़िदमत में गुज़ारी मुश्किल सां को खैरपुर वारो हूंदो जंहिं साईं जे पोयां नमाज़ न पढ़ी हुजे या साईं जो खिताब न ॿुधो हुजे साईं जो दर्स न ॿुधो हुजे हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद छोटल शाह ऐं सैयद ताज मोहम्मद शाह खैरपुर नाथन शाह जा उस्ताद आहिनि मुहसिन आहिनि ऐं खैरपुर जा ईंदड़ नस्ल बि हिननि सैयदनि खे कोन विसारे पंहिंजी निशानी हीअ मस्जिद छॾे विया आहिनि पंहिंजी निशानी ही पंहिंजा बचड़ा सोना सैयद छॾे विया आहिनि पंहिंजी निशानी ही हिकु दीनी इदारो ऐं मदरसो छॾे विया आहिनि जंहिंमें अॼु हिकिड़ो खुश नसीब क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी निकितो आहे सैयद आले रसूल मदीने वाले साईं जी आल अली जी आल मौला अली जा बच्चा वरी आलिम दीन जा अगवान ये अहिड़ियूं खूबियूं आहिनि जेके हर कंहिंखे न मिलंदियूं आहिनि ये अहिड़ा शरफ़ ऐं शान ऐं एज़ाज़ आहिनि जिन खे अल्लाह चूंडींदो आहे उन्हनि खे ये खूबियूं ॾींदो आहे इते स्टेज ते वेठे मूं वटि सिटूं लिखियूं आहिनि दिलि चवे थी पढ़ी अबरी ज़बरी शायरी कंदो आहियां साईं ताज मोहम्मद शाह सोने सां मुंहिंजी दिली मोहब्बत हुई ऐं आहे साईं जा बचड़ा शायदी ॾींदा त कॾहिं कॾहिं मातली बि हली ईंदा हुया कॾहिं ईअं थींदो त साईं मदीने शरीफ़ हूंदा उतो मूंसां ॻाल्हाईंदा हुया मदीने में वञी त पंहिंजा बच्चा बि यादि कंदा हुया मके वञो न मके वञो त तव्हांजा घर बच्चा अज़ीज़ सभु विसरी वेंदा मके जो निज़ारो अहिड़ो वरी मदीने शरीफ़ अचो त मको बि विसरी थो वञे पर साईं जन मूंखे मदीने शरीफ़ मां काफ़ी भेरा फ़ोन कयो
ऐं कॾहिं वरी ईअं बि थींदो जो ही आजिज़ मदीने शरीफ़ हूंदो त साईं जन हिकु फोन कंदा कमकार कोन हूंदो सिर्फ़ दुआ सलाम जो मोहब्बत जो इज़हार कॾहिं ईअं फरमाइश न मूं कई न साईं कई त साईं मुंहिंजे लाइ कोई हीअ शइ वठी अचिजे ही सुखड़ी आहे तोहफ़ो न सिर्फ़ मोहब्बत जो इज़हार मूंखे हींअर मदीने शरीफ़ वञिणो हो मुंहिंजी सीट 38 तारीख़ जी थियल हुई पर शायदि साईं जी कशिश हुई ऐं साईं जा शहज़ादा आया मूंखे चयो तव्हांखे अचिणो आहे मुंहिंजो मां हिते हूंदुसि त इंशाअल्लाह हाज़िर थींदुसि न त मुंहिंजो पुटु विठल साईं ईंदो किसी विठल साईं वक़्त पर तव्हां कोशिशि कजो सजदनि जी करामत आहे जो मुंहिंजी फ्लाइट कैंसिल थी वई ओ ताज मोहम्मद साईं ओ ताज मोहम्मद साईं आई जिंदा क़यामत ताईं तो तेरे बुराजिया पैसा घुरण बंद कयो तो पोइ मां पढ़ा मूंखे तव्हां सैयदनि जा पैसा न खपनि तव्हांजी मोहब्बत खपे तव्हांजी दुआ खपे मां सैयदनि जे बानीअ जो ॿार आहियां सैयदनि जे घर जो नौकर आहियां उन्हनि जे घर ते मां पंहिंजे ॾाढ़ी सां गुहारी मूंखे आले रसूल सां मोहब्बत आहे ओ ताज मोहम्मद साईं ओ ताज मोहम्मद साईं आई जिंदा क़यामत ताईं तो तेरे बुराजिया तो तेरे बुराजिया तो तेरे बुराजिया तुझा बचड़ा मोहब्बत तुझा बचड़ा मोहब्बत वारा सब रहमत बरकत वारा तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया चो तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया तो तेरा ओ ताज मोहम्मद साईं ओ ताज मोहम्मद साईं आई जिंदा क़यामत ताईं तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया तो जो दर्स दुनिया में जारी तो जो दर्स दुनिया में जारी तो ते आशिक खलकत सारी तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया तो तेरा तुझो कायम आहे इदारो सैयद आहिनि के नंढा के कूंडा के कंठा के कोलाबा के जमनियूं पर ही सैयद जी निशानी है खुदा जो कसम करबला घूमी आयो है दिमश्क घूमी आयो है नबी जे बचड़न जो काफिलो जिता जिता गुजरियो न मां उहे रंद राहूं ॾिसी आयो है करबला खां कूफे खां करबला खां दिमश्क ताईं जितों जितों नबी जो घरानो गुजरियो आहे न
उए रंद पंद उए राहूं मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां नबी दा बचड़ा जिता गुज़रिया है उते पंहिंजूं निशानियूं मस्जिदूं छॾे खुदा जो कसम उते लिखियो पियो आहे त ही इमाम ज़ैनुल आबिदीन जे इबादत वारी जाइ जिते बीबी सकीना साईं खे आयो अथनि उहा बि मस्जिद ठही पई आहे हिन जाइ ते अम्मा सकीना साईं ने अल्लाह जी इबादत कई हुई बंदगी कई हुई उहा अम्मा सकीना साईं बीबी सुमरा साईं जी निशानी में मस्जिद ठही पई सैयदन जो अबू है मौला अली सारी दुनिया का सैयद आला है मौला अली जो कहता बच्चा है अली की जिंदगी जो आगाज बैतुल्लाह है विलादत अल्लाह के घर में या शहादत मस्जिद में अली की जिंदगी जी इब्तिदा में मस्जिद इंतहा में मस्जिद अजब करबला में वञन त मौला अली जी जिते मज़ार आ जिते दरबार आ नजफ अशरफ के अंदर उते पासे में मस्जिद आ तुझो कायम आहे दारो तुझो कायम आहे इदारो आहे सुन्नियन जो सो सहारो तो तेरे बुराजिया तो तेरे बुराजिया तो तेरे बुराजिया ओ ताज मोहम्मद साईं ओ ताज मोहम्मद साईं अही जिंदह क़यामत ताईं तो तेरे बुराजिया तो तेरे बुराजिया तुझा बचड़ा मोहब्बत वाला तुझा बचड़ा मोहब्बत वाला सब रहमत बरकत वाला तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया तुझी मस्जिद ॾाढी प्यारी तुझी मस्जिद ॾाढी प्यारी तुझी मस्जिद ॾाढी प्यारी जिते दर्स कुरान जो जारी तो तेरा बुराजिया तो तेरा बुराजिया तो तेरा सुभान अल्लाह खैरपुर में जलसो थे साईं ताज मोहम्मद अचे तो फरमाइंदो खैर शरई कम मां बर्दाश्त न कंदुसि मूवी के साईं पसंद न कंदा जलसो हलंदो त या त मूवी बंद थींदी या साईं हलाईंदा खैरपुर शाहिदा या बि मोहब्बत पंहिंजे नाने जे दीन सां इश्क पंहिंजे नाने जे दीन जी मोहब्बत दुनिया वारनि खे सबका हिकिड़े ॾियारे साईं मातरी में आया मूंखे ॿिया माण्हू वेठल हुजनि उहे जॾहिं उथी विया पंहिंजे मुंहं सां वेठासीं मूंखे चईसीं मां हिकिड़ो अंगल कया मञंदो हुकुम खपे पर मैं हुकुम न मां अर्ज़ थो कयां तव्हांखे मुझे हुकुम कयो जेको तव्हां चवंदो मूंखे क़बूल आहे
पण फरमायूं त तव्हांजो जलसो थींदो आहे त माण्हू जाम ईंदा आहिनि तव्हांजी तकरीर ॿुधण जे लाइ मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे त जॾहिं बि तकरीर कयो जलसे में वाइज़ कयो त माण्हुनि खे दुरूद घणो पढ़ायो दुरूद घणो पढ़ायो फरमायूं त दुरूद घणो पढ़ायो अजर तव्हांखे बि थींदो सवाबु माण्हुनि खे बि मिलंदो राज़ी मदीने वारो साईं बि थींदो साईं जे रूह खे ख़ुशि करण जे लाइ अचो त 5 भेरा गॾिजी दुरूद पढ़ो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सच पूछो त हींअर तव्हां दुरूद था पढ़ो सोने सैयद जो रूह ख़ुशि थी रहियो आहे वरी बि चओ सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों जेकी पंहिंजूं ज़िंदगियूं दीन जे लाइ वक़फ़ कंदा आहिनि मदीने वारे साईं जो पैगाम पहुचाइण जे लाइ जेके ज़िंदगियूं पंहिंजूं वक़फ़ कंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे मरण खां पोइ बि नई ज़िंदगी ॾींदो आहे मरण अॻे जे मुआ से वरी मरी थियन नमात हूंदा से हयात मरणो अगे जे मुआ वे धरती में जिंदा हूंदा उन्हनि जो नालो जिंदा हूंदो उन्हनि जी मज़ार दुनिया में निशावर निर्वार हूंदी दुनिया में हज़ारे लखे माण्हू मरण था पर कंहिंजे मरण खां पोइ हीअं उन्हनि खे यादि कोन थो कयो वञे जीअं अॼु दुनिया सोणे सैयद ताज मोहम्मद जाॻे हिकिड़ा मुआत मरण खां मरी विया पुटनि खां विसरी विया भाइयुनि खां विसरी विया केरु ख़तमो बि कोन थो ॾिए ओड़े पाड़े में ॾिसो केतिरा मरी विया आहिनि केरु यादि करण वारो आहे उन्हनि खे पर जेकी मदीने वारे सां लव लाईंदा आहिनि न उन्हनि जे मरण खां पोइ बि दुनिया उन्हनि खे हीअं यादि कंदी आहे जीअं सैयद ताज मोहम्मद शाह खे दुनिया चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या
हिकड़ा दौलत गड्डू कंदा हिन, मिल्कियत गड्डू कंदा हिन, जायदाद गड्डू कंदा हिन, ज़मीनूं धारींदा, दुकान धारींदा, माल दौलत धारींदा, पर दोस्तो हिकड़ा वरी मदीने वारे जो इश्क सीने में गड्डू कंदा, हुजूर जे दर जी गुलामी कंदा, लजपाल नबी जी गुलामी में जिंदगी गुजारीदा। खुदा जाने त मालदार मरी विया, मरण का मरी विया, पुट पिया सगा सोरींदा अल्लाह करे बाबू मरे त बैंक वाला पैसा त न कढा, ज़ालिब चवंदी मरे मंजो खाली करे, दोस्तो जो मरी वियो तो दुनिया का विसरी वींदो आ, पर जन मदीने वाले सा दिल लातिया, मरण का पोइ उन जो नालो रोशन हुआ, उन जे कब्र ते बि रब जी रहमत वसंदी आ। यो कब्र में यारामी थींदो न त इन जी कब्र ते पड़ पियल हूंदा, मथों खाना ठहियल हूंदो, कुबो ठहियल हूंदो, दुनिया ईंदी जेको लंघंदो गर्दन झुकाए सलाम कंदो आहे न। हाँ जेरो त लख जो, वफ़ात खां पोइ 5 लख जो आहे। हाँ कलंदर लाल शहबाज जी ॻाल्हि त ॿुधई न, मरंद खां ओ ईरान जो बि आख़िरी छेड़ो आज़रबाईजान जे पासे में मां ॾिसी पायो आहियां, उतां परदेसी आयो के जातो सुञातो पे या न पे सुञातो, पर अॼु सॼी दुनिया थी सुञाणे कलंदर आहे। हाँ सुभान अल्लाह। वञी ॾिस न जेके साईं खे राज़ी कयो अथनि, वञी उन्हनि जे दरगाह जो हाज़िरी त भरे आहे न। साईं मशहूरी वारा दरबार थी वञ, रहमतपुर शरीफ लाड़काणे वञ, तुंहिंजे पासे में अथई हज़रत से गोड़न वारा मियां महमूद साईं रहमतुल्लाह आहे न, मोहम्मदी मेलो मतलब आहे न, दुनिया उन जे दर ते झुकण वारी। छो दुनिया जिंदा न कंदी आ, माल दौलत इंसान के जियापो न ॾींदो आ, मदीने वारे जे दर जी गुलामी, रब सां लव लाइण, आखिरत के याद रखण, अल्लाह जी बंदगी इबादत करण, उन्हनि खे दुनिया में भी इज्जत, कब्र में भी इज्जत, पर वॾी इज्जत त क़यामत जे ॾींहुं क़यामत जो ॾियारो थींदो न, हे जामियाना लॻाया विल न कोवे, उस न अचे, क़यामत जे ॾियारे में सिज हीअं हिकिड़ो गिराट मथो हूंदो, हेतिरो हीअं सिज केरपुर नाथन शाह वारो सिज हींअर असांखे किरोड़े किलोमीटर परे आहे, किरोड़े हज़ारे न किरोड़े किलोमीटर, पर जेमहिल चालीहो नारो थींदो आहे त ख़बर अथव मंझंदि जो ॿाहिरि निकिरी न सघंदा आहियूं, पर इहो सिज जॾहिं मथों हीअं अचे छा हाल हूंदो हुन जो। ऐं हीअ ज़मीन मिटीअ जी आहे, उहा ज़मीन ट्रामे जी हूंदी, ट्रामे जी, छाजी ॻाल्हायो, छाजी ट्रामे जी ज़मीन हूंदी, उन ॾियारे ते मथों छपर छांव मन मोरी न हूंदो, सभु माण्हू निटहण गर्मी में, उस में उभ पेरा बीठल हूंदा। उन ॾियारे ते रब फरमाईंदो, हे मुंहिंजा बानड़ा जेके दुनिया में मूंखे यादि कंदा, हेॾे जो या इबाद, ए मुंहिंजा बानड़ो, ला खौफुन अलैकुम वला अंतुम तहज़नून, अॼु तव्हांखे न खौफ आहे, न को ॾुख आहे, न गम आहे, न परेशानी आहे, हेॾे अला मनाबिर मिन नूर, अल्लाह ताला नूर जा मिंबर लगाईंदो, छाजा नूर जा मिंबर, सियाबुहुम मिन नूर, उन्हनि खे कपड़ा बि रुॻो नूर जा, सुभान अल्लाह।
ऐं रब फरमाइंदो हिननि जे मथनि ते मुहम्मदी ताज रखो। ये ताज मुहम्मद इए न थींदा आहिनि, ये ताज मुक़द्दर वारनि खे मिलंदा आहिनि। मुहम्मदी ताज हर कंहिंखे न मिलंदो आहे, कंहिं भाग वारे खे मुहम्मदी ताज मिलंदो आहे। जंहिंखे इहो ताज मिलंदो आहे उनखे ताज मुहम्मद सॾियो। अला मनाबिर मिन नूर, नूर जा मिंबर हूंदा, उन्हनि खे नूर जा ताज पहिराया वेंदा। इन वजूहहुम लनूर, उन्हनि जा चेहरा बि नूर वारा हूंदा। ला यखाफून इज़ा खाफ़ अन्नास, माण्हू ख़ौफ़ में ॾकंदा। सिज मथो हूंदो, तपश हूंदी, गर्मी हूंदी, रब जी कहारी कोरट हूंदी, हर को डिॼंदो ॾकंदो, पर इहे माण्हू उन्हनि खे ख़ौफ़ न हूंदो। वला यहज़नून इज़ा हज़िन अन्नास, जॾहिं माण्हू ग़मज़दा परेशान हूंदा इन्हनि खे को ॾुख ग़म बि न हूंदो। सुभान अल्लाह। रब फरमाइंदो ने हाणे ही खुद ख़ल्क़ बीठी आहे, उनका जेसी हिसाब वठा तेसी ता नूर जे मेंबरन दे वेठा। ॿिया उभ पेरा बीठा हूंदा। ॾींहुं केॾो हूंदो, फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना, 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो। केतिरो पुट? सूरज जी ते हिकिड़ी रात में डूंगर जहिड़ी नज़र ईंदी आहे। खुदा ख़ैर करे, पेट में सूर पवे, होड़ में सूर पवे, पोइ रात कीअं थी गुज़रे, सूर वारे खां पुछ। सघन सुध न सूर जी त घायल कीअं घावी में। चङनि भलनि खे कहिड़ी ख़बर त सूर छा आहे ऐं सूर वारे जी रात कीअं गुज़रंदी आहे। जेॾीमहिल इहे तपश ऐं गर्मी में बीठा हूंदा, कहारी सरकार जे अॻियां बीठा हूंदा, उन्हनि जे लाइ 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो। ऐं हे जेके मेंबर ते वेठल हूंदा न, इन्हनि जे लाइ इहो ॾींहुं ईअं गुज़रंदो ॼणु टे पारी जी निमाज़ चार कंदो। अल्लाह तबारक व तआला जल शान उन्हनि खे सॾींदो, नाला वठी, हर वलीअ खे नाला वठी रब सॾींदो। ओ उस्मान मरवंदी हेॾे आ, ओ अब्दुल लतीफ भिटाई हेॾे आ। जेॾीमहिल अल्लाह ते जो सॾ थींदो, रब जे क़रीब ईंदा, अर्ज़ करा मालिक असां हाज़िर आहियूं। रब फरमाईंदो सलूनी मा शिअ्तुम, जेको वणेव मूंखां घुरो, जेको जीअं बि अचेव मूंखां घुरो। छा खपेव जेको चओ सुञाव। दुनिया में तव्हां मुंहिंजो चयो मञो हो न, अॼु तव्हांजो चयो मां मञंदुसि। दुनिया में तव्हां मुंहिंजी फर्मा बरदारी कई हुई, अॼु तव्हांजा अंगल, फरमाइशूं, तव्हांजी ख्वाहिशूं, तव्हांजूं तमन्नाऊं, तव्हांजा अर्ज़ इल्तिजाऊं मां अल्लाह पाण क़बूल कंदुसि। मूंखां घुरो, तलब कयो, छा खपेव। तोखूं जे अलाह पुछे खिरपुर वारा छा खपई, चवे जी मूंखे 5 जरे में पासे वारे जी बनी या त मूंखे ॾिजे। ये चवंदे पैसो घुरंदे न, दौलत घुरंदे न, पर सिर जे लाइ चङाई घुरंदे न, पंहिंजे बचनि जे लाइ घुरंदे न, पर जॾहिं अल्लाह जे दोस्तनि खां रब पुछंदो त तव्हांखे छा खपे, त न पंहिंजे लाइ घुरंदा, न पंहिंजे बचनि जे लाइ घुरंदा। चवंदा मौला ही असांजा हुबदार जेके असांजे दर ते पंधड़ा कंदा। मौला ही मूं मस्जिद पे ठाराई, पोइ इन कन सीमट पे ॾिनो, कन सिरूं पे ॾिनियूं, कन मज़दूरी पे कई। मालिक अॼु उन्हनि जा थोरा मां लाहिड़ थो चाहियां। सम्झो दादा खे जेको हे तव्हां पंधड़ो करे आया आहियो न, अल्लाह वारे जे दर ते आया।
यो पंध इन जो या मोहब्बत या खिदमत इन जो सिलो शामिल है वो रब फरमाइंदो है सजो मशर जो मैदान थो ये खल्क बीठिया किरोड़े अरबे खरबे मानू बीठा है खुदू मन अरिफ्तुम जन के सुञाणो उन के बाद वठो हिय ये वठो जन के सुञा तो उन के वठो वठदा हुकुम दिनो उदखुलू इलल जन्नह जन्नत में दाखिल थो जिनमल वो दिहाड़ो हैबतनाक इंदो ना सोनो सैयद मोहम्मद छुट्टर शाह इंदो सोनो सैयद ताज मोहम्मद शाह इंदो सोनो सैयद चुड़ल शाह इंदो सैयद मिस्री शाह इंदो सोनो नाथन शाह बादशाह इंदो सोनो सैयद नाथन शाह इंदो सुभान अल्लाह रब फरमाइंदो खुशू वठो जन जन के सुनाओ तो वठो उदखुलू इलल जन्नह वनो जन्नत में दाखिल थो जेके चढ़ा न वली अंडे छोता वनो छा डिठो त इनन जा पूथ वरी पिथल वांगण जड़ा वो चंदा है घोड़ा के वली सा असा जी बकन तार जुड़ियल हुजी हाउ जेके वली सा असा जी बकन मोहब्बत जुड़ियल हुजी कुछ समझो था ना तो ये जेका अल्लाह वारन सा मोहब्बत रखी तव इश्क ई प्यार रखियो तव उनन जे दरवाजन जा पथड़ा था कयो पिया इन जो सिलो हिते भी मिलंदो हुते भी मिलंदो चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या बेहुतनी सवे बेहुतनी सवे हुज के वेही थवा जानन बेहु नसान बियन मत वेही वक्त बिञाई बेहु वनी वटतन यर कलम जनी जे हथ में मेटे अंग अगिया वारे ब्या लिखन पन्नो सो पाढ़न जिन्हें पसंद से प्रिय जो हजार यार रखियो दई मवाली नसा कोकड़ी नसा दर्दन जी गोए वार नसा लक्षण दर सुन पंजा मां केड़ा अपनी कच्ची कयानी अल्लाह जे घर में केड़ी कच्ची कया पाण पंजो पाण का कुछ कैसा कैसा यारी रखी थी ये यार जे के दुनिया में तुझे दुख पाई न था ने से अगते तुझे दुख पाई थींदा जे बाबा तू केड़ो बस किरे त धक मुथे ना रब डाटो हुन जो बदलो तो धक तो समझो ना के ना दुनिया की यारी दुनिया वारन की यारी कुए डेगर रखी पण में यार कुए चयो डेगर खेतर रखी तो पाण में यारी दा रखी डेगर जो यार पूरी खुशकी में मिलन में मां पानी में यारी ठंडी की कि उन जो बंदोबस्त मां कया तो कि मिलो मुलाकात किए थे कि मां बंदोबस्त कया तो वनी के कोरिये जे घर में सुट की ढेरी खणी आ उन्हें के डेडर के चीज तुम के पैर में बदो मां पंजे पैर में बदा दो जे तो थे मुलाकात जो शौक थे ना तो मुके ये छिक जे डोरी के तो मां मेरे माने की तो वरी जे मुके शौक थी तो मां डोरी के छिकी दो तुम्हारी पानी माने की ते को चाबी कदा थी जीवा जी गाल की थी
यारी पक्की थी हाणे सी वो डोरी बधी छजो हिक में डोरी बधी उठो किते घणन दी बदल है ये कुड़ियों डोरियूं छिजी वियूं एकड़े दी कुओं जो बाहर निकलो जिदो हेडो को बाज़ अचे या को सिरन ते झारो ॾिनो हाणे कुओं त हुन जे चंबल में हुजे पर हेठो डेडर बलड़ के डेडर के चयो त तू त पानी जो जानवर पानी में लिखल महफूज तू की लड़के पियो जी यार नादान कुएं जी यारी लड़काई थी पाण में लड़कियों थोड़े मुखे में लड़काई न हकीकत हो जाता है दुनिया जा यार बेदीन बद किरदार बद अफाल यार इनन जी यारी खुद पिटंगा बीठा हुंदा त दिल पंजे यारन खे पिटंगा इंदा अरे यारी रखींदा अल्लाह वारन सा सोने सैयद ताज मोहम्मद शाह सा यारी मोहब्बत उनन सा रखजे न जेकी दुनिया में भी फायदो आखिरत में समझानी था सोने सैयद जे बच्चन सा यारी रख उनन सा मोहब्बत रख जे फायदो मिले ही ना ये कुवन जो यारियों थे तो बोला खैर कंदी जो सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुझा गए हो मुझे पीरी प्यारा दुनिया जा यार मतलब जा यार है अल्लाह वारन जी यारी ये बेगर्ज यारी है क्या मजे यारे हदीस बुधाई मैं त रब चवंदन छा खपेव त पंजे ला न घुरंदा पंजे बच्चन दे ला न घुरंदा पंजे मोहब्बत वारन दे ला पंजे दोस्तन दे ला दुनिया में भी भलन जी यारी मां भलाई थी दिया ॾिसो हारी हींअर कणक पुखिया बिज छटी छाजो कणक जो पर कणक सां गॾु कांडेरा बि ॼमी पिया हारी भाण थो ॾे कणक खे पर कांडेरनि खे बचे थो आहे डीएपी जी बोरी घणे आहे जी 4000 हाणे 4000 जी बोरी को कांडेरनि खे त कोन थो ॾे न कंहिंखे थो ॾे कणक खे पर जो कांडेरनि जी संगत में बीठा आहिनि भाण हुननि खे बचे थो यूरिया जो भाण ॾे हारी पंहिंजे कणक खे पर भाण कांडेरनि खे ॾींदो पाणी ॾींदो कणक खे पर पाणी कांडेरनि खे ॾींदो कणक अञा नंढी कांडेरा जा मथे छो त कणक सां गॾु वाह त कंदो कणक जी संभाल कंदो कणक जी पर वाह त कांडेरनि जी बि थी थिए पर जेॾीमहिल कणक लुबी वञे कांडेरा बाक़ी बचनि पोइ ख़बर थी छा कंदो हारी है मुखां वधीक या ख़बर तव्हांखे सॼा कांडेरा कपे बन्ने ते ढेर कंदो पोइ 2 ॾींहं छॾी ईंदो न वरी सुकर हारी खां पुछूं अरे हारी ॾे त ख़बर कल्ह हिनखे डीएपी पे ॾिनो ई यूरिया पे ॾिनो ई पाणी पे ॾिनो ई राति जो लुंडियूं लताड़े में वाहत पे कयई मथां को भेल करे मथां को नुक़सान अचे कंहिंजी बकरी ठिकरी लड़ी न अचे हींअर वरी हिनखे साड़ींदो पियो चई हिननि खे न पियो वाहत कयां
कणक मुझो मकसद कणक हुई पर जो कणक जी संगत में होया त इनन जी भी संभाल ले पर जो कणक जी संगत का जुदा थी विया जैसी ते अल्लाह वारन सा गड्डू हुंदे अल्लाह जे प्यारन सा गड्डू हुंदे अल्लाह जी रहमत जेका वलियन ते वसंदी सा तोते जेकी नेमतूं रहमतूं बरकतूं अल्लाह वारन ते वसंदियूं से उन ते भी वसंदियूं जेको उन जे संगत में सोबत में गरीब लोगों मिसाल दे कणक देरे ते रखबिया थ्रेशर दान जे न अगे नांदन ते गांदा को वे मिट्टी भीतर वे कणक में पजींदा वो जिनमल हारी वनी बाजार में कणक खपाइंदो कणक घणिया पामण 2000 रुपए मण तो वे जेके भीतर है न वे 2000 मण ये भीतरन जी भरी बधी ए खैरपुर में खणी वेंदा बाहे 2000 रुपए में मण 20 रुपए में मण कोन वठे चलो जोई तो भीतर खणी आए बड़े समझो था ना भीतरन जो मुल्ह ना है भीतरन जी कीमत ना है पर कणक जी संगत में अची विया जेको मुल्ह कणक जो आ वो मुल्ह भीतरन जो भी थी बराबर असां भीतरन वारो बेकीमत आहियो पर अल्लाह वारन सां गॾु हूंदासीं न जेको मुल्ह अल्लाह वटि पंहिंजे दोस्तनि जो हूंदो उन सां गॾु हलण वारनि जो उहो मुल्ह बणंदो दिसो ना जेको भंग तो पिए या सही मुझा सिगरेट तो पिए हुक्को तो पिए किथों इने के या शे मिली है पेरो खणो संगत जी मां जे पेटा के मवाली कोन जमदो मवाली कंदिया संगत सिगरेट पीण से खारिंदिया संगत नास नसवार बीड़ी हुक्को संगत चोर थियो चोर खान काबू खान बणियो या चोरी उन के कैसे करिया दाड़ेल थियो लुफंग थियो लोफर थियो के सेखारियो पर वो आलिम थियो कुरान जो हाफिज थियो किए थियो संगत सोबत ये लंगन वाला कड़े कड़े किते ये सिरू पे विचदा है सिरू कारब में हां तो मिट्टी जो पिनोड़ो ठाईंदा है सिंधी में सरींदा है थोपो छा सरींदा है थोपो ओ मिट्टी जो थोपो ठाए वो जेड़े कारब में विजबो सिर ओड़ी ठंदा है मिट्टी सागिया जे 9 इंच कारब में विज त सिर फुट वाले कारब में विज त सिर ए रूफ वारो कारब गुल चिट आई मिट्टी पर उन में गुल चिट सोना छो कारब असी भी मिट्टी जा पिनोड़ा संगत सोबत तव कारब फिर परवारा जांच त कयो त हण केड़े कारब में पाण विदो सोच के वदा बुराई वाले कारब का बेहयाई वाले कारब का गंदाई वाले कारब का निकर सोने सैयद ताज मोहम्मद शाह जे हिन इदारे में आ हे मोहम्मदी कारबा हे मुस्तफा करीम जे गुलामी वारो कारबा
इन कारण में हेड व्यापारी है मैंने कमकार जो करे कार ते चढ़ियो तो ते पर सुमारी बाहे नमाज में पढ़े तो दुनिया जो कम करे हां ओ हेड गिराट दिस आप कुरान जो टी हसी पर कुरान जो मादर में उठ जातो समझोता सब संगत जो असर पुत्र सोबत जो असर जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों नेकन जी सालिहन जी संगत तो के सालिह बनाए छड़ी अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक जो रज़ी अल्लाह ताला साईं जे दौरे खिलाफत में ईरान फतह थियो ईरान जे हिकड़े इलाके जो गवर्नर हुयो हुरमरजान नालो गवर्नर कैदी करे मदीने शरीफ वठी आया हजरत उमर सिंह जे को पेश कियो से हे फलाने ईरान जे सूबे जो गवर्नर ये सिंध सूबो पंजाब सूबो ईरान जे हिकड़े सूबे जो गवर्नर हजरत उमर जे के आंदो हजरत उमर सिंह फरमाए से जे इलाके जो तू गवर्नर रही वो गवर्नर ही जाए तो बस एकड़ो कलमो चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पर गवर्नर ही तुझे वाले चीन तमा गवर्नर ही जेला पंजो पाणो दीन छया ए उमर मां तू गवर्नर ही तो चई सजे मुल्क जी बादशाही नी पर मां पंजो दीन न छली हजरत उमर फरमाया तो मारे छली नो साए कत्ल करण जो आर्डर थो जाए क्या वरी धमकी तो नहीं मौत जी मां मरण कबूल कंदुस पंजो दीन न छलींदुस गवर्नर भी कबूल न पियो करे मरे पियो त बिच पियो पंजो दीन न छलींदुस साईं फरमाया का बात तुझे तो बुधाए कि मुके पानी पियारियो पानी खणी आया कि मुके डब्बा मां पानी पियंदुस रे अगे मारे छलींदो पर फरमाया तो सब वाय दुआ जे दियो पानी न पियंदे त दिन मारींदा तो ये करे उछलाई त गिलास भरी पियो हाणे हजरत उमर जो जैसी ई हो पानी न पियंदे त दिन मारींदो सा पानी दार जियो खटकल हजरत उमर को वायदो वरतई जैसी हो पानी न पियंदे त दिन मारींदो सा पानी दार जियो हाणे मारे की सुभान अल्लाह हजरत उमर सिंह के असहाबी दे हवाले कयो ने असहाबी के टीम में उमर के वठी वन पंजी संगत में रही पंजी सोबत में रही उन्हें असहाबी दे सोबत में रहो उन्हें जो मिठू मिठू गालियों बुधाई उन्हें जी नसीहत बुधाई ट्रेनी मस गुजरिया तो चवण लगो तो मुके अमीरुल मोमिनीन उमर फारूक वटो दियल वरना केड़ो फैसलो ज़हन में सोचो तई हजरत उमर वट आयो हजरत उमर फारूक के अर्ज की सी तमा जे दीन में जे दाखिल थिजे त तरीको केड़ो पर फरमायो कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मतलब बावई दीन में दाखिल रही कि मैं चवा तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बुढ़े तवज्जो से बुधण जी गाला ट्रेनी है अज में गवर्नरी मिले इस पे कबूल न की जी अपनो दीन न चली दुसे मौत जी सजा पे मिले तो जब तो मां पंजो अपनो दीन न चली दुसे ट्रेनी है अल्लाह हवारे जी सोहबत उन जे अंदर जी दुनिया मटाए चली दिल जे खुशी सा जे कलमो पढ़ी मुसलमान बन जी गुनगार शब्द में अचे थी अल्लाह जे सालिह मानन जी संगत ऐं सोबत में रहो बुरी सोबत का बचो गाफिल जाहिल बदकिरदार बदअफ़ाल मानन जी संगत का बचो जे सुधरण चाहियो था त सालिहन सां वेहो मदीने वाले साईं को अजीब मिसाल ॾिनो तवज्जो आहे
सुठी संगत इए तव जे अतारी जो दुकान अतर वाले दुकान ते विंदो न अतर खरीद न कयो त मुफ्त में खुशबू सुरहा बिना पैसनि जे खुशबू पैसे कंदो अल्लाह वारनि जी संगत में वेंदो न दीन सुन्नत शरीयत जी सुरहान फी नसीब सच बुधा अज हिन मस्जिद में हिन मजलिस में हिन आलमन सैयदन जे विया तो के दीन जी सुरहान मिली वरी साईं फरमाईंदा त फुरन माण्हुनि जी संगत इए तव जीअं लोहार जो दुकान लोहार जे दुकान ते वञी वियो पंहिंजे कम सां ॾाको ॾंदाइणो आहे या साईं मुंहिंजा कुआरी ठपाइणी आहे पंहिंजे कम सां वेंदो जेतिरी देरि वेठा हूंदो धवण पियो हणंदो धुओं निकिरंदो चिड़गूं थींदियूं अखियुनि मां ॻोढ़ा वेंदा कपिड़ा सड़ी पवंदा मुंहुं धुए में कारो पियो थींदो पंहिंजे कम सां वेंदो त जॾहिं तॾहिं नुक़सान बुरी सोबत मां मिड़े नुक़सान आहे सुठी सोबत मां मिड़े फ़ाइदो ई वो छा था चओ फ़ैसिलो कयो त कंहिंसां यारी रखंदो कंहिंसां यारी रखंदो अल्लाह वारा बुरी यारी बुरी संगत बुरे माण्हुनि खां परे भॼो मुंहिंजा दोस्तो माण्हू ख़ुदकुशियूं था कनि अॼु के माण्हू गुनाहनि जे गिरदाव में फासी विया आहिनि के बदकिरदारी में बदअहवाली में बदअमाली में मुब्तला थी चुका आहिनि इहो सभु सबब बुरी सोबत सुभान अल्लाह अचो हिकिड़ी हदीस ॿुधायां दुनिया जा पीर फकीर वली दुर्वेश अल्लाह वारा सब फैज़ वठंदा आहिनि मदीने वारे साईं सोने लजपाल जी सोबत जिनके इहा सोबत नसीब थी उन्हें के सरबुआ असहाबी चलो छा सरबुआ असहाबी यानी मुस्तफा जी सोबत में वेहण वारो थोड़ो दिन हाज़िर कयो तो मां ताके मुस्तफा सोने जी सोबत में वेठी हलो दिन मूडे हाज़िर कयो तो हलो साईं जी सोबत में खैरपुर छजो हलो मदीने हलो ज़हन में तसव्वुर में हाणे ताके खैरपुर ना तमशा न हुजे हलो तो मदीने ता हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठारो आए उते रहमत उते बरकत उते बरकत उते दिलुनि जो करार आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने हयात आहे हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पैदा सदन में साणी थिए उन्हीअ सां सदन में साणी थिए उन्हीअ सां फिरते मां कई जे पुकार आए सही इब्ने हिब्बान में हदीसा सुनन नसाई में यह रिवायता हजरत जाबिर बिन सुलैम असहाबी सगोरो रिवायत तो करे त मां जिंदगी में पहिरियों भेरो मदीने में मदीने पाक में जेडी मन शहर मदीना में पहुंचस
दिसनी थी तेरी मदीना सुभान अल्लाह चेतो जब मैं मदीने शरीफ में पहुंच राए तो रजुलन यस्दुरुन्नास अन रायही जिमल मदीने में पहुंच हिकड़ी सोनी सूरत वारो जवान डिठ में जिता पियो गुजरे त माण्हुनि जूं नज़रूं उन जे मुखड़े ते लॻल हुयूं जे ॻाल्हाए पियो त माण्हू दिल जान सां उन जी गुफ़्तगू ॿुधनि पिया पंहिंजो राया छॾे जीअं उहो पियो चवे तीअं अमल कनि पिया जहिड़ी हुयसि सूरत सोहणी तेड़ी हुयसि गुफ्तार मिठी जेड़ो हुयो कद काठ हुस्न वारो तेड़ो हुयो ने जो हलण हुस्न वारो नाज़म झारा निकरी जद पिरी करे पियो पंध भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे पई रंद साईं जो सोगंद मुझो सजण सभिन खां सोहणो कुल्त मन हादा पूछो त इहो सोहणी सूरत वारो केरा यार हेड़ो सोहणो त मूं ज़िंदगी में न ॾिठो हेड़ो हुस्न जमाल हेड़ो कुर्ब कमाल हेड़ी मिठी गुफ्तार मूं ज़िंदगी में न ॾिठी न ॿुधी इहो केरा क़ालू हुव रसूलुल्लाह माण्हुनि चयो त इहो अल्लाह जो रसूल मुहम्मद करीम हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए ओ जान जान ओ शाहे शाह ओ जान जान ओ शाहे शाह जगने में तो जो सलाम या रसूल अल्लाह मु अर्ज कयो सलाम हुजे तो ते अल्लाह का रसूल मुझे सलाम करते फरमाया ला तकुल अलैका सलाम तहियतुल मय्यत कुल अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मुझे अलैका सलाम तो ते सलाम मुझे साईं फरमाती ये न चो अलैका सलाम मय्यतन जो सलाम मय्यत के सलाम कब्रिस्तान ते कबो अलैका सलाम चेबो जेरन के ये न चेबो ये चेबो अस्सलामु अलैका सलाम जो तरीको मदीने वाले साईं सिखाए पहली मुलाकात इस्लाम की थी साईं फरमायो ही जो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह खैर पुराना तमाम जो अस्सलामु अलैका कुल तो अंत रसूलुल्लाह अदब सारज के तो तू अल्लाह जो रसूल तू अल्लाह जो रसूल है पर फरमाया अना रसूलुल्लाह हाँ मां अल्लाह जो
दअवतहु कशफहु अन्का। उन्हें अल्लाह जो रसूल है ना, जो तोखे का मुश्किल पवे अल्लाह के सभी दे तो रब तुझी मुश्किल लाहे छबी दो। सबक प्यासे खारे में मुश्किल पवई, हाजत पवई, जरूरत पवई त के सदे अल्लाह के सदे त तुझी मुश्किल अल्लाह लाहींदो। व इन असाबक आम सनतिन फदअवतहु अनबत हालक जे डुकर पजी वने मींह न वसे अल्लाह के सद से मेहर जा मींह वसाए। तुझी वैरान जमीन के मुझो रब आबाद करे दींदो। उन्हें रब जो रसूल आया व इज़ा कुंत बिअर्दिन कफ्रिन औ फलातिन फदल्लत राहिलतुका फदअवतहु रद्दहा अलैक। के जंग में उजी पर पयाबान में उजी स्वारी गुम थी वजई, उठ डाची गुम थी वजई। उन ऋण में जो कोई यार नहीं, मददगार नहीं, पर जे रब के सदी त तुंदी मदद कंदो। स्वारी में नींदई, खादो पीतो रब नींदई। तेरी मुलाकात तेरी नसीहत। सुभान अल्लाह। वो साईं फरमाइन था त तू पंहिंजे रब सां लाए, पंहिंजे रब खां मदद वठ, पंहिंजे रब ते मुतवज्जिह थी। तुंहिंजे हर दुख हर दर्द खे रब लाहे छॾींदो। हथ जोड़े अर्ज कयो त या रसूल अल्लाह मूंखे का नसीहत कयो। मदीने वाले के अर्ज करे मूंखे का नसीहत कयो, का सुठड़ी ॻाल्हि मूंखे सेखारियो। साईं फरमाइनि था त ॿुध जे नसीहत थो पुछी त मां मुहम्मद तोखे नसीहत थो कयां। वला तसुबन अहदा, कंहिंखे बि घटि वधि न कंदा, कंहिंखे गार न ॾिजे। तेरी नसीहत जॾहिं तलब कई त साईं जन तेरी नसीहत कई, कंहिंखे घटि वधि न कंदा, कंहिंखे गार न ॾिजे, कंहिंखे घटिया लफ़्ज़ न चइजे। अब मदीने वाले जी नसीहत ॿुधो था, समझो था। तुंहिंजी ज़बान सॼो ॾींहुं छा थी ॻाल्हाए? अॼु वाइदो कयो त मदीने वाले जी नसीहत मञिबी। साईं फरमाइनि था ला तसुबन अहदा, कंहिंखे घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए। असां बि तो चवे फमा सबक़तु बअदहु हुर्रन वला अब्दन वला बईरन वला शात। कसम रब जो जेदी मदीने वाले दी नसीहत ॿुध में पूरी जिंदगी कॾहिं के माण्हूअ खे गार न ॾिन में, आज़ाद माण्हू के, बाने के, नौकर के उठ के बकरी के जीत जानवर के भी मुंह छिणक न ॾिनी। घटिया लफ़्ज़ न ॻाल्हायो। जेको मदीने वारे नसीहत कई उन ते मूं ईअं अमल कयो। आशिक़ रसूल तमाम दिल में याद करे उथो त मुस्तफा जी नसीहत ते अमल कंदा। हे लफ़्ज़ जेके निकरनि था मुहम्मदी लफ़्ज़ आहिनि जेके तुंहिंजे कननि ते पहुचनि। मदीने वाले जी हदीस जा लफ़्ज़ आहिनि जेके ॿुधी रहियो आहे। वो छा थो चए अमल कंदे कि जाबिर बिन सुलैम महबूब जे फरमान ते अमल कयो, तू अमल कंदे न। साईं फरमाइनि था मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अञा मूंखे का नसीहत कयो। हबीबन करीमन फरमायो वला तहकिरन
शैअन मिनल मअरूफ व अन तुकल्लम अखाक व अंत मुनबसितुन इलैहि वजहुका फ इन ज़ालिक मिनल मअरूफ। बी नसीहत साईं ने फरमाई त नेकी जे कम के घट न समझ जाए, नेकी जो कम घट न समझ जाए, थोड़ो हुजे तो थोड़ो न समझ जाए, मता इन में यार परखी को रुके कैसा मिली न, कैसा मिली तो मुर्गी मिल जाए या भी नेकी है, क्यों सदको मिली तो की है मुर्गी, खैर पुरवान को मुर्खनी भी सिरी हुआ कावड़े बैठा है मुझे माता जी चोरी गया मुर्खो तो सही मुर्खड़ो बिना पैसे में कह रहा था मुफ्त भी कह रहा था साईं फरमाया मुझे भाव सा मुर्गी मिलो जो उठ कह रहा था करे अब बेसा मिली तो मुर्गी मिल अम्बड़ सा मिली मुर्गी मिल और वो जो लिखा में दिखने लोग दी जा छिटियो बैठो बाहर की कावड़ मजल में गरीब दे कढ हां बेचारी मोचड़ की बाग में सब कम सजा घर जा सिधा करे जरिया हाने अचे लेटियो जी हाने बहानो केड़ो बोलिया पादर की हणा हेडे ओडे ठिंडी का पियो को वज नजर ना आयो हे आसमान जी सितारन जो गस थीनो जदा नु नबी जे पेड़ी जो रतो बराणी माण्हू ये चवंदा आसमान ते गस वागुर नजर ईंदो ये जो सुतो चिरन हे रस्ते जे हेठों दी खट चंदे इतो का बस से काटक के गुजरे केरे मुझे तू मारी नहीं जिन्या खुदा का जो आसमान दे केड़ी दी बस वजे जी न बुद्ध रस्तो तो जो न मता काटक वजे तो बारो करे जो दी बात हां घर वाली सा मुर्गी मिलो न मुर्गी जो उठ के रात करे ये गिरहड़ उठाए नहीं घर वाली के बात में भी जो तो नेकी भी सवा साईं जनी हदीस बयान में इकड़ो रिंची बिडो जिसी को मायन के जालन के भी जुड़े न जिन्नन के भी मक्के शरीफ में वजू काफलो जमात गदु जी इकड़े जो सीमा जो पेटला जे मुंतजिम के चमड़ी दुआ घुरी तमारा सिम के जाल मिला पर कोड़ी हुजे बेवरी चोद मां कापे जे चम खिलाफ में चमड़ी दुआ घुरी तमारा या दे खातम ज़बान में घुरा जो अल्लाह खैर खाए पट्टे थी चाची आहे इकड़ी पर चैन जेडी है तुम इकड़ी पर चैन जेडी आ मां गिलाफ में हाथ में जी दुआ घुरी आ तो ये घुरा किथे मुड़स ढोलण है ने किथे वरी जाम छटी लकड़ी हो सबब चाहे न मर्द मोहब्बत तो दे न घर वाली प्यार थी ने कोई तनखियूं झगड़ा फसाद घर घर में झेड़ो लगो पियो मदीने वाले साईं फरमाए तो पंहिंजे घर अचो तो मुर्कंदा अचो सुठो नरम मिठो ॻाल्हायो तो तव्हांजे घर में प्यार ऐं मोहब्बत हिकिड़ो नुस्खो तो ॾियां नुस्खो मां अल्लाह के घर में जिम्मेदारी सा तो चवा जे तवाजू परेशानियों न रहने सुभाणे मुझे बीची मां हाजिर आया मात्री जो किराया वो मां दींदो सा घर में न्यावा झेड़ोवा बरकत ना है घर में तरखिया झगड़ोवा अन्न में बरकत ना है पैसे में बरकत ना है हिकिड़ो नुस्खो ॾियां बाहर अचो न घर में दाखिल थियो चओ अस्सलाम वालेकुम अंगण में विरांडे में अचो न तो विरांडे वारन के चओ अस्सलाम वालेकुम विरांडे में कमरे में वञो तो कमरे वारन के चओ अस्सलाम वालेकुम कमरे में बाहर निकरो सहन ते अचो तो चओ अस्सलाम वालेकुम सलाम घणो कयो बस ताजे घर में बरकत पवंदी अट्टे में
में, लड्डे में, अझे में, बच्चन में, घर में, तड़ में, हर शे में अल्लाह ताला बरकत ही बरकत, बरकत ही बरकत। दिल जो जेके नफ़रतूं खत्म थींदियूं, बुग़्ज़ खत्म थींदा, झगड़ा खत्म थींदा, घर सॼो ईअं मलीर बणजी समझो था। मुझे सोने हबीब उन असाबी के नसीहत कने त जेमल पंजे के भाउ सां ॻाल्हाई, घर जे भाती सां ॻाल्हाई त मुर्कंदड़ चेहरे सां कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा, मदीने वाला साईं खड़ो करे मुर्कंदड़ चेहरे सां सदाई मुझा महबूब मुर्कत। अॼु बि जेके ख्वाब में ॾिसन था न साईं जन के खुश नसीब जन के ख्वाब में दीदार तो थे, उहे बि इहा ॻाल्हि था कनि त मुस्तफा के मुर्कत ॾिठो। या मुर्कण मुझे नबी जी आदत आहे, सुन्नत या प्यार ऐं मोहब्बत पैदा करण वारो नुस्ख़ो आहे। हिकिड़ो सलाम बि मुर्कण वो साईं फरमाइन था वरफा इज़ार कैला निस्फ साके फइन अबैत फइलल कअबैन व इय्याक व इस्बाल इज़ार फइन्नहा मिनल मखीलत व इन्नल्लाह ला युहिब्बुल मखील। साईं फरमाइन था पंजी गोॾे पंजी कांच भेॼुनि खां हेठि न लड़कार, टिणियुनि खां हेठि न लड़कार, छो त टिणियुनि खां हेठि लड़काइण इहो तकबर आहे। अल्लाह खे तकबर वारा वणंदा ई न आहिनि, रब खे पसंदि ई न आहिनि। पंहिंजी कांच खे गोॾ खे मथे कर ऐं व इन इम्रउन शतमक व अय्यरक बिमा यअलम फीक फला तुअय्यरहु बिमा तअलम फीह। खबर पइजी वञे उहो तोखे तानो ॾिए मेहणो ॾिए, पर तोखे उनजे ऐबनि जी ख़बर आहे न, तूं मेहणा ॾिनी हुन तोखे ताना ॾिना, तुंहिंजा ऐब कताई, तुंहिंजी ज़ात कताई, तोखे घटि वधि ॻाल्हाई, पर तूं ईअं न कजांइ, तूं ईअं न कजांइ। हाय हाय कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी तालीम हू चवंदई तूं मचो वाता जो करे खता सो खाए पलव में पाए हलो कीने वारो की नहीं। कीनो न रखो, बुग़्ज़ न रखो, कुदूरत न रखो, हिक ॿिए में मोहब्बत, हिक ॿिए में उल्फत। ॻाल्हि वणे नथी करे हिकिड़ो बि चई ॻाल्हि तुंहिंजो लख जी आहिनि पर था अंदरि बि ताले लॻे पए। अल्लाह करे ताला खुलन मदीने वाले साईं जो फरमान ॿुधो उन ते अमल करे ॾेखारियो। सोने नबी जे सुन्नत शरीयत ते हलो, हबीबन जे हुक्मन खे मञो ऐं अल्लाह वारनि सालिहनि जी सोबत ऐं संगत इख्तियार कयो। तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद। अल्लाह करीम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम सभिनी खे अमल जी सआदत नसीब फरमाए। वमा अलैना